हाणे ताईं असांजो हालात आहे चेयरमैन साईं अल्ताफ अहमद, वाइस चेयरमैन आहे साईं मोहम्मद अली, ऐं सेक्रेटरी आहे साईं अब्दुल मनाफ साहब। हाणे ताईं बाक़ी वञी थो रहे असांजो सईदाबाद में आहे असांजो चेयरमैन शरफुद्दीन, साईं शरफुद्दीन। वाइस चेयरमैन आहे साईं गुलाम नबी साहब, ऐं सेक्रेटरी आहे साईं मुश्ताक, साईं मुश्ताक। जगह गर्मी है। चेयरमैन आहे साईं मुश्ताक उन्हड़ साहब। हाणे उनजी कुझु तबियत सही कान्हे का, तो उन खां वरी पोइ खणाईंदासीं। ऐं वाइस चेयरमैन आहे साईं गुलाम मुस्तफा साहब। ऐं सेक्रेटरी आहे साईं अलारी। हाणे जेके बि दोस्त साईं सवाल खे जेको आहे सो